पाणीअ ढुक में ॿोड़े जे खाई गभो पाणीअ ढुक में ॿोड़े जे खाई पंहिंजे ऊचे घाट खे मूर न झुकाई त तुंहिंजी साईं ॾात ॾहुणी थी वञे। आऊं जो पंहिंजो मेज़बान सैयद शबीर अहमद शाह, भंभोर जो आवाज़ अवां जो पंहिंजो आवाज़, अॼोकी शाम अवां जे नाम। यार वर ईद ते, यार वर ईद ते कुर्ब कर ईद ते, ओ पखी कंहिं भॻा तुंहिंजा पर ईद ते। अली चौहान ख़ैबराई जी ख़ूबसूरत गज़ल अवां जी नज़र आहे। खणी नेण हर हर अलाए छा चवे थी, खणी नेण हर हर अलाए छा चवे थी, ॾिसां थो लिके थी, लिकां थो ॾिसे थी। अजब रांदि आहे अजब दावा आहिनि, भॼां थो वठे थी, वठां थो भॼे थी, लिकां थो ॾिसे थी, ॾिसां थो लिके थी। खणी नेण हर हर अलाए छा चवे थी। लिखी नाव हथ ते छॾियो हुन लिकाए, लिखी नाव हथ ते छॾियो हुन लिकाए। पुछां थो चिड़े थी, चिड़ां थो खिले थी, ॾिसां थो लिके थी, लिकां थो ॾिसे थी। खणी नेण हर हर अलाए छा चवे थी। हवा ॼण उतर जी, हवा तुंहिंजी ॼाई, कॾहिं हीर थधिड़ी कॾहिं वढ विझे थी। ॾिसां थो लिके थी, लिकां थो ॾिसे थी। तिखी तेज़ काती कॾहिं हित त कॾहिं हुत, कुहां थो कंबे थी, कुसां थो ॾके थी। पई डोर विचड़ी थम ज़िंदगीअ जी, पई डोर विचड़ी थम ज़िंदगीअ जी। छिकियां थो मुंझे थी, छॾियां थो टुटे थी। खणी नेण हर हर अलाए छा चवे थी। ॾिसां थो लिके थी, लिकां थो ॾिसे थी। चयाई बेला कटींदा वतूं था, चयाई बेला कटींदा वतूं था, चयुमि चीचका छटींदा वतूं था। चयाई खंजर ठपींदा वतूं था, चयुमि पोइ बि छह पर वटींदा वतूं था। भंभोर जो आवाज़ अवां जो पंहिंजो आवाज़, अॼोकी शाम अवां जे नाम। असीं शुक्रगुज़ार आहियूं पंहिंजे उन्हनि पीउ प्यारनि जा जेके हर वक़्तु असांजे प्रोग्राम खे न सिर्फ़ु ॿुधनि था बल्कि शेयर करे पंहिंजा ख़ूबसूरत कमेंट्स बि ॾियनि था। बदीन खां पसंदि कयो आहे सैयद इब्राहिम शाह साहब। साॻे ज़िले बदीन खां पीरू लाशारी सैयद इमदाद अली शाह साहब पसंदि कयो आहे। दड़ो खां रफ़ीक अहमद सोलंगी साहब जिन प्रोग्राम खे सारायो आहे। असांजे मुस्तक़िल प्रोग्राम ॿुधंदड़नि में शामिल आहे दरबान अली सहतो साहब, इकबाल अहमद लाशारी साहब, भंभोर। वाह वाह। भंभोर जे आवाज़ खे पसंदि कयो आहे भंभोर खां सैयद अली हैदर शाह साहब, राजा बलाल साहब, मेहड़। वाह वाह। मेहड़ जो प्यारो शहर जितां जो माओ, मेहंदी ऐं मिठड़ा माण्हू मशहूरु आहिनि। मेहड़ खां पसंदि कयो आहे असांखे आरिफ अली हालो साहब। ॻोठ बचल गुगो खां पसंदि कयो आहे अज़हर सिकंदर गुगो राजपूत साहब, साहिल नफ़ीस गुगो साहब, अदा अकबर अली गुगो साहब। हिन प्रोग्राम खे न सिर्फ़ु पसंदि कयो आहे बल्कि पंहिंजे दोस्तनि में शेयर पिणु कयो आहे। आफ्ताब अहमद गुगो साहब हिन प्रोग्राम खे पसंदि करे थो। असां शुक्रगुज़ार आहियूं शेर अली ख़ासकेली साहब जा जंहिं पिणु हिन प्रोग्राम खे पसंदि कयो आहे। अब्दुल अली नुकुरच पंहिंजे अहसासनि जी तर्जुमानी करण जे लाइ फरमाइश करे थो। हिन शेर जी जेको अवां जी नज़र कजे थो। जंहिंजी ख़्वाहिश हुई उहो दिल भर न मिलियो, जंहिंजी ख़्वाहिश हुई उहो दिल भर न मिलियो। सालनि खां जंहिं पल जो इंतज़ार उहो पल न मिलियो। अजीब रांदि आहे इश्क जी यार अहसान, कंहिंखे असां न मिलियासीं ऐं को असांखे न मिलियो। वाह वाह ज़बरदस्त।
अॼु तुंहिंजी यादि ॾाढो सतायो आहे। अॼु तुंहिंजी यादि ॾाढो सतायो आहे। तुंहिंजो ई मुंहिंजो मेलाप कहिड़ो। तूं हिकु वहंदड़ नदी आहीं ऐं मां हिकु जबल वांगुरु सख़्तु, जंहिंखे न पंहिंजा जज़्बात हुजनि ऐं न ख़्वाहिशूं। बसि पत्थर ई पत्थर आहियां। हथु लॻाए कॾहिं महसूसु कयो अथई पत्थरनि जी सख़्तीअ खे। जबल ऐं दरिया जेकॾहिं गॾिजी वञनि त ख़बर अथई छा थींदो। माण्हू त चवंदा आहिनि त पाणी कॾहिं बि कटिजी नथो सघे, टुटी नथो सघे, पर माण्हू ग़लति चवनि था। जॾहिं दरिया ऐं जबल भाकुर पाईंदा आहिनि त ख़बर अथई छा थींदो आहे। कुझु ॿुधो अथई। दरिया जो वहंदड़ ऐं झूंगारींदड़ पाणी टुकड़ा टुकड़ा थी हेॾां होॾां पखिड़िजी वञे थो ऐं उन कोशिश में करे नाकाम ऐं कॾहिं कॾहिं कामयाब थिए थो। जबल न टुटंदो आहे ऐं दरिया जो वहंदड़ पाणी बि। छा तूं पाण खे टुटंदो पसंदि कंदीअ? न, हरगिज़ न। ऐं ॿुध, मां बि पाण खे टुटंदो पसंदि नथो करियां। त पोइ ही जोड़ ऐं मेलाप नामुमकिन आहे। मेल ऐं मेलाप बेयकीनी। ईअं तमन्ना न कंदी कर अहिड़े मेलाप जी। बंभोर जो आवाज़ अवांजो पंहिंजो आवाज़। मरण सिखियोसीं, जीअण सिखियोसीं। मरण सिखियोसीं, जीअण सिखियोसीं। तार गमनि में तरण सिखियोसीं। पहाड़ रुकावटुनि जा लताड़े नगर मुर्की उन में रहण सिखियोसीं। सच वॾो ॾोहारी आहे पर सभ खे सच चवण सिखियोसीं। सभई सब्र जी कनि नसीहत, सभु कुझु चुप थी सहण सिखियोसीं। तोखे यार पुकारियो मूं आ, तोखे यार पुकारियो मूं आ, घस पंध में निहारियो मूं आ। आहे विसारण नामुमकिन थी पियो, हिक हिक साह में सारियो मूं आ। वेसाह करी जे मूं ते मिठड़ा, वेसाह करी जे मूं ते मिठड़ा, केॾां कीन निहारियो मूं आ। यादि तुंहिंजीअ जा ज़ख़्म न छुटणा, यादि तुंहिंजीअ जा ज़ख़्म न छुटणा, घायल घायल घारियो मूं आ। कीअं न विसरनि, कीअं न विसरनि, कोल कयम जे प्यार खे पल पल पारियो मूं आ। जीवन सारो दर्द जो दरिया, कीअं न अला उकारियो मूं आ। बंभोर जो आवाज़ अवांजो पंहिंजो आवाज़। अॼोकी शाम अवांजे नाम। बदीन शहर खां पसंदि कयो आहे नाशाद नज़र नुहाणी साहब। उस्ताद मोहम्मद खां प्रोग्राम खे पसंदि कनि था मामा धनी बख्श ॾाणी ऐं अब्दुल सत्तार ॾाणी साहब। कराची खां काशिफ अली मंगसी साहब। नवाबशाह खां अदा ग़ुलाम सरवर रिंद साहब जन प्रोग्राम खे न सिर्फ़ु पसंदि कयो आहे बल्कि शेयर पिण कयो आहे। गुलशन अदीद कराची खां, शाहनवाज़ समो स्टील टाउन कराची खां, नबी बख्श वसाण साहब जन प्रोग्राम खे पसंदि कयो आहे। असां शुक्रगुज़ार आहियूं पंहिंजे ॿिन्ही प्यारनि जा जेके मुस्तक़िल तौर ते असांखे ॿुधंदा रहनि था, पंहिंजे दुआउनि में पंहिंजे मोहबतुनि में असांखे गॾु शामिल रखनि था। बंभोर जो आवाज़ अवांजो पंहिंजो आवाज़। अॼोकी शाम अवांजे नाम। बंभोर जो आवाज़ अवांजो पंहिंजो आवाज़। अॼोकी शाम अवांजे नाम। रज़ा अली मल्लाह, मोहम्मद अली बिकक ऐं सैयद सुहेल शाह जी पसंदि अवांजे नज़र कजे थी। उमेद तव्हांखे पसंदि ईंदी।
गिलास गुम शराब गुम थी विया त होश गुम, खुमार गुम सुरूर गुम थी सघिया न जोश गुम। जियां त थो मां पर मिठा लाश जहिड़ो थो लॻां, सुबुह गुम सांझी गुम रात गुम ऐं रोशन गुम। सींध मेरी थी वई ऐं रहिया लेड़ूं लटा, सींध मेरी थी वई ऐं रहिया लीड़ूं लटा। हार गुम सिंगार गुम तो कयो त गोश गुम, मूं पुछियो त हुए किथे, हिन चयो त दिलि खां पुछ। सवाल गुम जवाब गुम दीद गुम ऐं दोष गुम। जीअं मिलियो जमशेद सां फ़ासिला सभु गुम थिया, हिसाब गुम किताब गुम निकाब गुम त मोश गुम। बंभोर जो आवाज़ अवां जो पंहिंजो आवाज़, अॼोकी शाम अवां जी नज़र। सागर अली रज़ा जी फरमाइश अवां जी नज़र। मूं अकेले खां ज़माने जो सफ़र थी न सघियो, मूं घणेई पंध कया मूंखां मगर थी न सघियो। तुंहिंजी उल्फत में अंधेरा बि अंधेरा न हुआ, तूं छॾे वे त अञा ताईं सर थी न सघियो। जोड़ पंहिंजो जे छिनो आ त वरी यार कॾहिं, शहर मुंहिंजे मां नसीबनि जो गुज़र थी न सघियो। दिल जे गुलशन में ख़िज़ाउनि जा जॾहिं पेर पिया, बाग़ दिल जो पोइ बहारुनि जे नज़र थी न सघियो। तूं विसारियो त ज़माने बि विसारियो तकवी, मुंहिंजे ॻोढ़नि जो ज़माने ते असर थी न सघियो। अणॼातुनि मौसमनि जा मिज़ाज परखण बि हर कंहिंजे वस में नाहे हूंदो। जिते ज़िंदगी जा समूरा पल दौलत जी तलाश में ख़र्च थी वञनि, सच सूर्य चढ़े सूंहं हथ वखर बणिजे ऐं सुरहाण फिज़ाउनि में विखरी वञे। जिते गुलाब बेफोग विकामे, जिते वसंदड़ बारिशुनि ऐं वॼंदड़ मूसीक़ी वेल बसरनि जे अघ ते बहस थियनि, जिते दिलियूं मटिजी ऐं दरिया लटिजी वञनि, जिते शाह जी सिट सम्झण लाइ डिक्शनरियुनि खां मदद वरिती वञे, उते अणॼातुनि मौसमनि जा मिज़ाज परखण हर कंहिंजे वस जी ॻाल्हि नाहे हूंदी। किताबनि ते चढ़ियल दज़ जो कसम त हिननि मौसमनि में जिते जीवणी बाईअ जी पुकार, तंबूरे जी तार ऐं सॼण जी सार बाज़ार जो सौदो बणिजी वञनि, जिते नूरीअ जे न्याज़ तमाचीअ जे राज़ ऐं सिक जे साज़ जो को ओञाण कींझर किनारे नज़र अचे, जिते बाग़नि जे ॿूर दिलि जे सुरूर ऐं पीअ जे पूर ते बि ज़हराणा फुहारा थियनि, जिते विराग जी जागदड़ अखियूं सुंदरता जा सपना ॾिसणु छॾे ॾियनि, जिते उस्ताद ख़ैरे ख़ान जो आवाज़ पंहिंजे ई ॾेह में अणसुञातो थी वञे, उते अणॼातुनि मौसमनि जा मिज़ाज परखण बि हर कंहिंजे वस जी ॻाल्हि नाहे हूंदी। जिते चांड्रियुनि जा चाह ऐं दोस्तनि मां वेसा ख़तम थी वञनि, जिते मोहबतूं मारिजनि नफ़रतूं जारिजनि ऐं अनापरस्तुनि अखियुनि खां शनास खसे वठनि, जिते सामियुनि जा सफ़र ऐं जोगियुनि जा सिरा पुराणियूं कहाणियूं बणिजी वञनि, जिते चमड़ा ऊंदहि खे रोशनी सम्झनि ऐं जिते मासूम ॿार जी मुल्क पोरियत जे पघर मोतीअ जी गुल ऐं फनकार जे फन जो क़दुरु बाक़ी न रहे, उते अणॼातुनि मौसमनि जा मिज़ाज परखण हर कंहिंजे वस जी ॻाल्हि नाहे हूंदी। बंभोर जो आवाज़ अवां जो पंहिंजो आवाज़, अॼोकी शाम अवां जे नाम। उस्ताद मोहम्मद बलूचिस्तान खां असांखे फरमाइश कई आहे पंहिंजे पीरी प्यारे मोहतरम धनी बख्श दहाणी साहब, जंहिंजो नज़म अवां जे साम्हूं पेश करियूं था। ज़ुल्म करी थो अचण जो ॾेई अंजाम कीन अची थो, हाय हाय मूंसां ज़ुल्म करी थो। मां तुंहिंजी हर वाट में जलां जोत जियां, तुंहिंजी राह तकियां तोखे सॾड़ा बीठो कयां। हिकु सॾ बि न सुहिणा मुंहिंजो सुणी थो, हाय हाय मूंसां ज़ुल्म करी थो। कारण
कारण कहिड़े साजन संग दिल थियो आ, कारण कहिड़े साजन संग दिल थियो आ, पाण पको थियो आ, मूंखे भुलिजी वेठो आ, जीअं वणई थो पिरी पियो वढी थो, हाय हाय मूंसां ज़ुल्म करी थो, हाय जुदाई जूं रातियूं बि ॾंगिन थियूं, जीअं घटायां तीअं ई पियूं वधनि थियूं, सिक लॻी तो न विख वराए वधी थो, हाय हाय मूंसां ज़ुल्म करी थो, सुभान खे सारे जग खां आहीं प्यारो, सवाइ तुंहिंजे सजण नाहे ॿियो को चारो, छो न महबूब अञा मूंसां मिली थो, अचण जो ॾेई अंजाम कीन अची थो, हाय हाय मूंसां ज़ुल्म करी थो। बंबोर जो आवाज़ अवां जो पंहिंजो आवाज़, अॼोकी शाम अवां जे नाम। असां अवां सजणनि खां हाणे मुलाक़ात खे ख़त्म कंदे तव्हां खां मोकिलायूं था। अॼोकी शाम यकीनन अवां खे पसंदि आई हूंदी। नए प्रोग्राम में नई सोच सां, नए ख़्यालनि सां, नई शाइरी सां, नवनि वीचारनि सां अवां जे साम्हूं पेश थींदासीं। तेसी ताईं असांखे ॾियो इजाज़त। आउं आहियां अवां जो पंहिंजो मेज़बान सैयद शबीर अहमद शाह, सदाईं गॾु मिलण क़िस्मत सां।